हिते नाज़ खे अहम ख़बर ॾींदा त कराची में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी बरतानवी हाई कमिश्नर जैन मेरिट सां मुलाक़ात थी आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी शाह चार्ल्स जे जनमॾींहं जे हवाले सां ख़ुशी जो पैगाम बि ॾिनो वियो आहे। अवां ॿुधायूं पिया आसिफ अली ज़रदारी तरफ़ां डेविड कैमरून जे परडे॒ही वज़ीर बणजण ते नेक तमन्नाउनि जो इज़हार पिणु कयो वियो। अॻूणे सदर पारां गज़ा में इसराइली जारीअ जे ख़ात्मे लाइ बरतानिया खे टियाकड़ी जे किरदार जो ते ज़ोर भरियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बरतानवी हाई कमिश्नर जैन मेरिट विच में ॿिनि तरफ़ां लाॻापनि खे हथी ॾियण ते ॻाल्हियूं पिणु कयूं वयूं आहिनि। अहम ख़बर नाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी बरतानवी हाई कमिश्नर जैन मेरिट सां मुलाक़ात थी आहे। इन हवाले सां अवांखे ॿुधायूं पिया अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी शाह चार्ल्स जे जनमॾींहं जे हवाले सां आसिफ अली ज़रदारी ख़ुशी जो पैगाम बि ॾिनो आहे। आसिफ अली ज़रदारी तरफ़ां डेविड कैमरून जे परडे॒ही वज़ीर बणजण ते बि नेक तमन्नाउनि जो इज़हार पिणु कयो वियो। अॻूणे सदर पारां गज़ा में इसराइली जारीअ जे ख़ात्मे लाइ बरतानिया खे टियाकड़ी जो किरदार अदा करण ते ज़ोर ॾिनो आहे। इन हवाले सां अवांखे ॿुधायूं पिया अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बरतानवी हाई कमिश्नर जैन मेरिट विच में ॿिए तरफ़नि लाॻापनि खे हथी ॾियण ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि।